नाज़रीन भलीकार चवंदासीं ऐं भुंगल आहे अगवा जे वाक़िअनि में कश्मीर ज़िलो तमामु घणो मशहूरु थी वियो आहे या बदनाम थी वियो आहे। पाण खे बदनाम चऊं त वधीक बहितरु हूंदो, छाकाणि त पूरे मुल्क मां माण्हू अगवा थियनि था। ट्रैक्टर सस्ते अघ में ख़रीद करणु, औरताणे आवाज़, मुख़्तलिफ़ मामलनि ते कश्मीर में ऑपरेशन बि थियो, SSPs बि बदिली थियनि था। हिन वक़्तु बि हिकु शिकारपुर जे SSP अमजद शेख खे इज़ाफ़ी चार्ज मिलियल आहे। या बि हिकिड़ो सुवाल निशान आहे त जेको हिन वक़्तु कश्मीर में हंगामी सूरतहाल आहे, हिन वक़्तु ऑपरेशन जेको आहे उहो हलियो पिए ऐं उन वक़्तु साॻे ई ऑफिसर खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे कश्मीर में। त इहो सुवाल पैदा थिए थो, छा सिंध पुलिस में ऑफिसरनि जी खोट आहे या जेके महिनती ऐं बहादुर ऑफिसर आहिनि छा उन्हनि जी खोट आहे? इन ते पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी धरणो लॻल आहे। कश्मीर, करमपुर, बख्शापुर, गौसपुर ऐं बडाणी समेत ॿियनि शहरनि में शटर बंदि हड़ताल बि कई वई आहे। हिंदू पंचायत जे सॾ ते मुखी जगदीश कुमार, नींगर जयदीप कुमार, सागर कुमार ऐं ॿियनि मुग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ कारोबार बंदि रखियो वियो आहे। SSP उते मुज़ाहिरीन सां ॻाल्हियुनि जे लाइ पहुतो, पर ॻाल्हियुनि खां इनकार कयो वियो ऐं धरणो ख़तमु करण खां इनकार कयो वियो। असां राब्तो कयो आहे, असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे अहमद अली सियाल। अहमद अली भलीकार चवंदो प्रोग्राम में। वॾी महिरबानी साहब। महिरबानी। अहमद अली 3 ॾींहंनि खां वठी धरणो लॻल आहे। अॼु SSP उते पहुतो आहे ऐं 24 कलाकनि जी हुन मोहलत घुरी आहे। छा सूरतहाल आहे हिन वक़्तु उते धरणे में? केतिरा माण्हू अंदाज़नि शरीक आहिनि ऐं पुलिस ऐं धरणो करण वारनि जी कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं? हा जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हले दादा। हिते धरणे में शुरूआती जॾहिं धरणो लॻो उनमें 500 हज़ारनि खां माण्हुनि जी जेकी आहे धरणे में तादाद शुरू थी वई। अॼु धरणे खे जेको आहे धरणे सां गॾु कश्मीर ज़िले में शटरबंद हड़ताल सां जेको आहे चौथों ॾींहुं थी वियो आहे। असांखे अॼु कश्मीर में जेको आहे चौथे रोज़ ते SSP अमजद शेख ऐं जेको आहे अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर MNA कश्मीर एहसान रहमान मज़ारी सां जेको धरणे में धरणनि सां ॻाल्हियूं कयूं। उनजो इहो चवणो हुयो त धरणो जेको आहे तव्हांजो भली बरक़रार रहे, जेको ट्रैफ़िक आहे उहा तव्हां खोलियो, जेके 2 मुग़विन अॼु राति जो तव्हांखे ॾींदुसि ऐं 12 कलाक जी मोहलत खां पोइ जेको आहे तव्हांखे बाक़ी जेके ॿिया 2 मुग़विन उहे बि तव्हांखे जेको आहे ॾींदुसि। पर धरणे वारनि उन्हनि खे इनकार करे धरणे में सख़्तु नारेबाज़ी करे उन खे जेको आहे उनखे इहो चयो धरणे में जेतिरे ताईं कश्मीर ज़िले मां जेके तालके मां 2 बख्शापुर मां 2 बडाणी मां कश्मीर जो सागर कुमार ऐं गुड्डू जो जेको आहे मुग़वी उनखे धरणे में तव्हां मौजूदु असांखे जेतिरे ताईं न ॾींदा वे तेसि ताईं ही धरणो जारी रहंदो। उन्हनि खे ॿियो वधीक इहो चवणो त जेतिरे ताईं असां 4 ॾींहं आहियूं तव्हां अॼु ॾींहं ताईं असां सां न आहियो। कल्ह बि उन्हनि कराची बि शायदि उन्हनि जो चवणो तव्हां मिसगाइड करे तव्हां इहो चयो त जेके असां 3 मुग़वी बाज़ियाब कराया विया आहिनि। कल्ह इहे हिकु जी चैनल ते न्यूज़ बि हली। हुनजी इहो चवणो त तव्हां मुग़विन जी बाज़ियाबी ताईं कश्मीर जे नैज बिरादरी खे कल्ह कश्मीर राति थाणे ते ठला असर ॾेई घुराए रखियो आहे। उन्हनि कंडियूं ठवाए थाणे ते वेठा पंहिंजे मुग़वी प्यारनि जे बाज़ियाबी लाइ अचण लाइ, पर 5 बजे ताईं सुबुह ताईं बीठा, उन्हनि खे मुग़वी न मिलियो। ॿी अफ़वाह पुलिस तरफ़ां फैलाई वई त सागर कुमार जेको आहे असां अमर सां वाइस बि कई आहे जेको बाज़ियाब थी चुको आहे। पर कश्मीर जो चवणु आहे अॼु ॾींहुं ताईं कश्मीर हिन ते बि कोई हिकिड़ो मुग़वी बि बाज़ियाब न कयो आहे। छोड़ो SP जेको आहे ग़लति गाइड करे माण्हुनि में जेको आहे अफ़रा तफ़री फैलाए थो ऐं असांजी दिलदारी कई आहे। सही। अच्छा अहमद अली, हिन वक़्तु बि धरणो लॻल आहे ऐं जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु ताईं केतिरा मुग़वी आहिनि जेके धाड़ेलनि जे चंबे में आहिनि? ऐं हिन सां गॾोगॾु इहो ज़रूरु ॿुधाइजो त छा ऑपरेशन हिन वक़्तु बि हले पियो? ऑपरेशन की बुनियाद ॾिठो वञे कश्मीर ज़िले में पुलिस जो हिन टाइम ते को बि ऑपरेशन न आहे। पुलिस सिर्फ़ु फोटो सेक्शन ड्रामे अंदाज़ करे थी। जेकॾहिं मां मुग़विन जी ॻाल्हि कयां त जेको आहे 2 महीना अॻु जेको आहे बडाणी मां मुखी जगदीश कुमार पीरसन ऐं उन जो जेको पोटो आहे जयदीप कुमार जंहिंखे अगवा कयो वियो, जंहिंजो वारसुनि जो चवणु आहे त असां भोगो बि ॾेई चुका आहियूं। तंहिंखां पोइ बि असांजा मुग़वी बाज़ार न थी सघिया आहिनि। जंहिंखे महीनो थी वियो आहे कश्मीर जो जेको मुग़वी आहे सागर कुमार जेको उहे बि हिन टाइम बाज़ार न थी सघियो आहे। ऐं गुड्डू वासी जेको MS आहे वाबा अस्पताल जो डॉक्टर मुनीर अहमद नाइक जंहिंखे तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि उहो बि बाज़ार न थियो आहे। जेके कश्मीर जा तालके कश्मीर जा गणित 6 मुग़वी बाज़ार थियल। वैसे ज़िले में जेके मुग़विन जा रेशन उहे 3 खां मथे जेके काफ़ी ॿियनि शहरनि जा आहिनि। ऐं वधीक तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां हिन टाइम धरणे में पूरी सिंध जा माण्हू शिरकत करे चुका आहिनि। ऐं धरणे में मां तव्हांखे ॿुधायां घोटकी ज़िले जा आहिनि, शिकारपुर ज़िले जा तव्हांखे ॿुधायां जकमबाद आहे, कश्मीर ज़िलो आहे, बलूचिस्तान जा माण्हू, पंजाब जा माण्हू। हिन टाइम पंजाब जा सरदार MNA आउट जो अॻूणो नूली जो सरदार खैज़र उन बि शिरकत कई आहे। सरदार दोस्त मोहम्मद मज़ारी बि धरणे में शिरकत कई आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त थोरी देरि में साईं ज़ैन शाह बि राति में आहे, उहो बि धरणे में शिरकत करणु अचे थो। ऐं काफ़ी ॿिया दोस्त बि हिते अची विया आहिनि, जाम फता समय जो डेरकी खां उन्हनि बि धरणे में शिरकत कई। हिन टाइम धरणे में जेके माण्हुनि जी सूरत हाल आहे उहो हज़ारनि न बल्कि ईअं चइजे त लखनि में भरिजी वई आहे। पूरो देरा मोड़
त जेको आहे माण्हुनि सां भरिजी वियो आहे ऐं हिन टाइम ताईं कश्मीर पुलिस एॾी नाकाम थी चुकी आहे, सिर्फ़ु माण्हुनि खे आसरा ॾेई अॼु ॾींहुं ताईं हिकिड़ो मुगवी बि बाज़ाब न करायो आहे। धरणे में जेको आहे वारसनि जूं ॻाल्हियूं चवण ॿुधण में अचनि थियूं, उन्हनि जो इहो चवणु जेतिरे थी सघे 2 मुगवी ॾे असां रोड खोलण लाइ तयारु आहियूं, भली 12 कलाक खां बाद असांखे ॿिया मुगवी ॾे। छो जो शुरू खां वठी उन्हनि जे वारसनि जो चवणु आहे त असांखे कूड़ जी बुझा ते कलाक जा 2 कलाक जा हिकु ॾींहुं 2 ॾींहं जे आसरनि ते हिन टाइम ताईं कश्मीर पुलिस ख़ासि करे SSP अमजद का बि ॻाल्हि न कई आहे, जंहिंजो कश्मीर पुलिस जी नाक़िस कारकर्दगी ॼाणाइजे त अयाज़ कहिड़ो आहे, मलिक अब्बास आहे, SSP हुजे या कश्मीर थाणे जा या कश्मीर जा जेके ACO हुजे बुधू जो हुजे, उन्हनि जी नाक़िस कारकर्दगी आहे। कश्मीर में हिन टाइम ताईं का बि अहिड़ी वॾी ऑपरेशन न कई वई आहे मुगवियुनि ॾोहरनि जे ख़िलाफ़, ऐं जंहिंजे करे मुगवी बाज़ाबी थी सघे। वॾी महिरबानी अहमद अली इन वाले सां तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन, लाड़काणे मां असांखे रशीद समें जॉइन कयो आहे। रशीद, प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी अली रज़ा। वॾी महिरबानी। रशीद, DIG लाड़काणो छा पियो करे, छाकाणि त कश्मीर कंदकोट में अमन अमान वारी सूरत हाल, अगवान वारी सूरत हाल, धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन वारियूं ॻाल्हियूं ऐं धाड़ेलनि जो जेको राज आहे उहो बरक़रार आहे। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी कश्मीर में कंदकोट में धरणो बि लॻल आहे। DIG लाड़काणो कोन पहुतो आहे, SSP जेको इज़ाफ़ी चार्ज आहे उहो बि अॼु उते पहुतो आहे, पर धरणो लॻल आहे ऐं जेके मुगवी आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहण जो चितार ॾिनो वियो आहे ऐं धरणो बरक़रार रखियो वियो आहे। सूरत हाल कीअं आहे? DIG साहिबु छा पियो करे? छा DIG साहिबु सिर्फ़ु पंहिंजे ऑफिस ताईं महदूद आहे या को कम बि नज़र अचे पियो? जी बिल्कुलु, ॾिसो अली रज़ा, ही जेको DIG आहे अब्दुल हमीद खोसो, उनखे इन मज़हर नवाज़ शेख खां पोइ चार्ज त वरिती आहे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त चार्ज वठण खां पोइ बि जेको आहे उनखे कश्मीर कंदकोट जो दौरो करणु खपे हा, ऐं शिकारपुर जो ऐं कंबर शहदादपुर जो दौरो करणु खपे हा, छो त नओं DIG आहे ऐं इन ते जेको आहे ऑफिस खां वेहण खां बहितर इहो हो त उहो पंहिंजो जेके पुलिस उते कमु कीअं बि करे इनखे ॾिसे हा। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे DIG लाड़काणो बि पंहिंजे हाउस ऐं ऑफिस ताईं महदूद आहे। माण्हुनि सां त मिले पोइ, माण्हुनि जे सां मिले त पोइ, पर इहो माण्हुनि सां कहिड़े मिलण जो कम जो आहे जो माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे हल न थी सघनि। ईअं ई लाड़काणे जो हिकिड़ो पंहिंजो पोरियत आहे, उनजो पुटु आहे वकार खिची, उहो बि लाड़काणे जे मुराद वहण मां अगवा थी वियो आहे ऐं उनजो धाड़ेलनि उनजो वीडियो बि वायरल कयो आहे जंहिंमें हू वकार खिची इहो दाहे पियो त धाड़ेलनि मूंखे जंगुनि में गोलियूं आयूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके वारस आहिनि जेको आहे उन्हनि बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते SSP सां ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस सां राब्तो कयो आहे, पर पुलिस उन्हनि खे ठला रुॻो आसरा ॾिए पई। पर हू जेको अहिड़े ई तरीक़े सां जेके अक्सर जेके मज़लूम माण्हू आहिनि ऐं जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे अगवा थियल आहिनि, पर पुलिस जेको आहे कखु भञी बीणो नथी करे। DIG खे थियणु घुरिजे हा त उन्हनि सां जेको अगवा थी वियल आहे वकार खिची या जेके ॿिया अगवा थी वियल आहिनि उन्हनि सां, उन्हनि जे वारसनि सां को राब्तो करे या उन्हनि सां को मिली उन्हनि खे का दिलजाए ॾे, पर अहिड़ी का बि सूरत हाल हिते नज़र कोन पई अचे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते जेके कमीशन पास ऑफिसर अचनि था पिया उहे रुॻो पंहिंजे घरनि ऐं ऑफिसनि ताईं महदूद आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे उहे पंहिंजे कम ते दिलचस्पी जेकी आहे उन्हनि खे ॾियणु घुरिजे, पर उहा न पिया ॾियनि। ईअं ई जेको आहे लाड़काणे में बि बदमनीअ जो राज कायम आहे। लाड़काणे जी ॻाल्हि कजे त लाड़काणे में बि तमामु वॾी बदमनी वधी वई आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं बि बदमनीअ ख़िलाफ़ हिंदू पंचायत जे अॻुवाणनि ऐं चेंबर ऑफ कॉमर्स जे जेको आहे सदर उन्हनि एहतजाजी रैली कढी हुई ऐं मुज़ाहिरो करे धरणो हयो हो जनाबाग चौक ते। उन खां अॻु में बि 2 ॾींहं अॻु में जेको आहे बैरिस्टर जी टीम तरफ़ां बि लाड़काणे में हिते सचल कॉलोनीअ वारो इलाइक़ो आहे उते हिकिड़ो ख़ानगी मेडिकल सेंटर आहे, उन जेको आहे हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते उन खां 9.5 लख रुपया फुर करे आसानीअ सां फरार थी विया। ऐं ॾींहं ॾिठे जो जेलस बाज़ार में गजणपुर चौक वारे इलाइक़े में जेको आहे उते कंफेक्शनरीअ जो होलसेल जो दुकान हो, उन वापारीअ खां बि 7 लख फुरिया विया हुआ। उन्हनि बि ऐं चेंबर ऑफ कॉमर्स वारनि उन वक़्तु बि जेको आहे कुझु 2 ॾींहं अॻु एहतजाजी मुज़ाहिरो कयो हो ऐं धरणो हयो हो, जिते पुलिस उन्हनि खे जीअं दटा ॾींदी ईंदी आहे उहे ई दटा ॾिए पई। ऐं हिते बि जेके आहे माण्हू लाड़काणे में बि ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। माण्हू जेको आहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि, छो त पुलिस अक्सर जेके SSP जी ॻाल्हि कजे त SSP अक्सर जेके पुलिस अहलकार आहिनि उहे सियासी या मनपसंद माण्हुनि खे ॾिए पियो शायदि,
उनजे करे जेको आहे पुलिस रोड ते नज़र न पई अचे ऐं अमन अमान वारी जेकी सूरत हाल आहे उहा शायदि बहितर तॾहिं न थी सही सही मतलब रशीद जेके पुलिस आहे उहा रिवायती सुस्ती ऐं रिवायती अंदाज़ सां जी रही आहे ऐं पंहिंजा मज़ा माणे रही आहे। हाउस ऐं ऑफिसनि जा बाक़ी अवाम जे अहजनि जो उनखे को बि फ़िक्र नज़र नथो अचे त को अवाम जो बि उन्हनि खे को अहजनि जो अहसासु आहे। वरी महिरबानी रशीद इन वाले सां तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ। नाज़रीन साॻी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं नसाईअ खां पोइ।